वजअलना मिन उम्मति हबीबिहिल मुस्तफ़ा वस्सलातु वस्सलामु अला हादियस सिरातिल हिकमति वल हुदा अशरफना व अकरमना मुहम्मदिन खैरिल वरा व अला आलिहि तुक़ा वन नुक़ा व अस्हाबिही उलिल करम वस्सिद्क़ वस्सफ़ा कसीरन कसीरन इला यौमिल लिक़ा। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लाहु यज्तबी इलैहि मन यशा व यहदी इलैहि मन युनीब। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिही अजमाईन। जेही जाते ही अल्लाह तबानी बारो चल जी हुज्जत हो त पुनः लसी मुकम ही
जापा इन पैर में, हो जापा इन पैर में, तह जुती ना जेही, पर असली आरी जाम जे पले मुँह पेई, हाणे विसारे वेही तन के चिनखे आओ की वेहा। मुअज़्ज़ज़ सामीन किराम, अज जो ही प्रोग्राम गोठ मोहम्मद याकूब हकड़ो जे अंदर मेहनत करण वारन रात ॾींह रंबड़ी वहाए, हरड़ो हलाए, पानी वही जमीन खे खोटरे मेहनतूं करे पंहिंजे बचड़न जे लाइ हलाल जी रोज़ी कमाइण वारन मियां नज़ीर अहमद ऐं उन जे साथियुनि गॾिजी करे अॼु शोबानुल मुअज़्ज़म जे महीने में अॼु 11 जी महफ़िल सजाई आहे। लतीफ़ सरकार जो इन शेर जो इंतखाब इन करे कयुम जो इन में हिकिड़ो जुमिलो हुयो, तव्हां गौर कयो या न कयो, त जे ही जाते ही ऐं बानी बारो चल जी हुजत हो त पुन लसी मुँह कम हीणी केही, हू जा पाइन पैर में तह जुती अब न जेही, पर असली आरी जाम जे पले जा पेई, मुझो मुक़द्दर जो मुझे रब पंहिंजे महबूबन सां लिखियो आ, त पो विसारे वेही तन केचिन खे मां कीअं वेहा। याने मुझो अल्लाह जंहिंखे न जंहिंजे लिस्ट में लिखंदो आ, पो न अमीर खे ॾिसंदो आ, न ग़रीब खे ॾिसंदो आ, न कारे खे ॾिसंदो आ, न गोरे खे ॾिसंदो आ, पो भले उहो भाॼड़ी काहण वारो ई छो न हुजे, पर उन जी निस्बत जे लिखिजी वेंदी आ त मालिक उन ते महिरबानी ज़रूर कंदो आ। बेशक इहो सच आ त तव्हां ऐं असांजी निगाह ज़ाहिरी असबाबन ते हूंदी आ, पर यार मालिक जी निगाह कुझु ॿी हूंदी आहे। अल्हम्दुलिल्लाह महीनो आहे शोबान जो, कहिड़ो महीनो आहे ख़बर आहे? इन शोबान महीने जे लाइ मुझे मदीने जे साईं त मुझे पाक करीम आका चई छॾियो त हे महीनो ई मां मुस्तफ़ा जो आहे। शोबान शहरी, शोबान मां मुस्तफ़ा जो महीनो आहे। मुझा करीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा कंदा हुया हिन महीने में इंशाअल्लाह ॿुधाईंदुमि, लेकिन थोड़ो अॻिते वधां त हिन शोबान जे 3 तारीख़ मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उहो दादुलो कुल्हड़न जो सवार जिब्राइल जंहिंजो झूलो लोॾींदो आहे, जेको जन्नत जो आहे सरदार, मुझो दिलबर इमाम हुसैन अलैहिस्सलाम हिन दुनिया जे तख्ते ते जलवे अफरोज थिया त उहा बि शोबान जी 3 जी रात। थोड़ो ॿुधाईंदो हलां त उम्मुल फज़ल नाले मुझे करीम आका जे दरबार में सुबुह जो सवेरे गया त मुझा महबूब रात ख्वाब ॾिठो थम त महबूबन जे जिस्म जो टुकड़ो निकरी अलग थी मुझे हंज में पियो रोए थी पई, ज़ारो कतार रोए थी पई त महबूब ही हेड़ो खतरनाक ख्वाब ॾिठो थम। मुझे करीम आका फरमायो ॿुधाए त सही ॾिठो छा थई? चई या रसूल अल्लाह रात ॾिठो थम त मुझे महबूब जे जिस्म जो टुकड़ो अलग थी मुझे झोलीअ में पियो आ। वाह मुझा करीम आका, रोंदन खे खिलाइण वारो केर आ? जो मदीने जो ताजदार। उम्मुल फज़ल साइण रोए थी पई, दाऊं थी पई करे त मुझा आका हेड़ो खतरनाक ख्वाब। मुझो करीम आका तो फरमाए त रो न खिल, खुशीअ जो ख्वाब आ। जेको रोंदन खे खिलाईंदो आहे उहो मदीने जो ताजदार।
जंहिंखे कोई सीने न लाईंदो आहे तन खे बि जेको सीने सां लाईंदो आहे उहो मुंहिंजो मदीने जो ताजदार आहे। जेको जहन्नम जे दरवाज़े ते पहुचंदड़नि खे उतहूं छिके वठी जन्नत जे विच में पहुचाईंदो आहे उहो मुंहिंजो मदीने जो ताजदार। मुझे करीम आका फरमायो अयमुल फज़ल ये परेशानी जो तो ख्वाब ही कोने को मुझा सोना जे परेशानी ना है तो खुशी कहिड़ी आहे। मुझे करीम आका फरमायो तो के खबर ना है तो मुझी बचड़ी फातिमा ज़हरा सोहणे अलीउल मुर्तजा जी प्यारी कुंवार मां महबूब मुस्तफा जी न्याणी तो के खबर ना है तो हा उम्मीद सां है। हा मुझा आका पाण फरमायो तो जल्द उन्हें जे वजूद मां उहो बचड़ो अचणो आहे। अब्बा खातूने जन्नत ला भी मुझे मुस्तफा फरमाए तो फातिमा तो बिदअतुम मिन्नी फातिमा मुझे जिस्म जो टुकड़ो आ तो जो निकरंदड़ बचड़ो भी मां मुस्तफा जी जिस्म जो टुकड़ो आ। मुझे मुस्तफा करीम फरमायो जी ईंदो ते पहली तुझे झोली वेंदो तो खुश त उन इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी विलादत बा सआदत यानी 3 शोबान मीलाद इमाम हुसैन खुशी कंदा कयो मीलाद कयो इमाम हुसैन साईं जो भी मीलाद कयो। वरी 4 शोबान हजरत अब्बास साईं जो मीलाद कई शोबान 4 शोबान हजरत अब्बास साईं जो मीलाद तो वरी 5 शोबान हजरत अली ज़ैनुल आबिदीन साईं जो मीलाद 3 4 5 लागी तो हिन महीने के इहा भी फजीलत हासिल है। इहो भी ज़हन में रहे तो जेको इमाम महदी 12 इमाम ईंदो उहो भी इन ही महीने जी 15 तारीख पो हाणे मालिक जाने आयो आया ईंदो पंहिंजो पाण जाने पर महीनो इहो ही हूंदो। त अजीज दोस्तो ये तमाम खुशियूं भी अॼु आहिनि ऐं महबूब सुभानी जे यारी जी निस्बत भी अॼु शबे बारात भी कुछ फासिले ते यानी 15 शोबान उल मुअज्जम जी रात जेका गालिबन आचर जी रात थींदी शबे बारात इंशाअल्लाह ताला इनन सभिनी खुशिन ते ॻाल्हाईंदासीं। लेकिन उन खां अॻु में हिक ॿ ॻाल्हि थोड़ी नई तव्हां खे ॿुधायां थोड़ी जे कॾहिं सादड़े खां मथे हुजे त फिक्र न कजो मां ॻाल्हाईंदो आहियां सादड़ी कोशिश कंदुमि त ॻाल्हि खे सादे अंदाज़ में पेश कयां पर ॻाल्हि थोड़ी मथी लेवल जी आहे इन करे तो कयां त सुन्नी तो खुश नसीब ऐं रब रुगी तुंहिंजो अक़ीदो मज़बूत करे। बस कुरान करीम जी आयत भी पढ़ी थम लतीफ सरकार जो शेर भी पढ़ियो थम गडो गॾु तव्हां खे ॿुधाईंदो हलां त इन आयत जो जल्द जल्द में तर्जुमो पहिरो अल्लाह यजतबी इलैहि मन यशा अल्लाह फरमाए तो मां चूंडींदो हां छा कंदो हां चूंड कंदो हां कदह कंदो हां रब तो चवे आलम अरवाह में चूंड करे छड़िया मुंहिंजी मर्जी मां जे पेट में पहुचाए पो चूंड कयांस मुंहिंजी मर्जी अमड़ जे पेट मो निकरे जमण सां चूंड कयांस मुंहिंजी मर्जी वयहदी इलैहि मन युनीब या वरी मां अल्लाह जे राह में जेको आशिक थी निकरंदो आ उन खे वरी रस्तो आसान करे दींदो आ त जे जल्द मुंह ताईं पहुची वञे। महबूबे सुबहानी शहबाज़े लामकानी सैयदना मुर्शिदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह तआला अलैह जो ही जुमलो गौर सां ॿुधजा फ़कीर पाण फरमाइन था त फ़कीर उहो आ जो बस रुगी इरादो कंदो वञे त रब पूरो कंदो वञे। मां भी सदाईंदो हां त फ़कीर पर हलवे खाइण वारो तहां भी खोड़ सारा फ़कीर हूंदो खत में खाइण वारा हलवे खाइण वारा सभई फ़कीर पर महबूबे सुबानी फरमाइन था गौर के फ़कीर उहो आ जो फ़कीर अरशदे लिया दिल में ख्याल करे कुन रब चे फयकून थी वञे।
फकीर ओ ना है जो दाहू करे कूकू करे ऐं कम न थे। यो केर तो चवे महबूबे सुभानी। केर तो चवे गाला गाला केर तो चवे इराक जी सरजमीन शुरू इराक जी सरजमीन हिकड़ो मजजूब चऊं या मस्तानो चऊं या दीवानो चऊं गली गली में सुबह शाम अली अली कंदो पियो वते। छा पियो करे अली अली कंदो तो वते गली गली में अली अली कंदो वते। सुबह जो भी अली अली शाम जो भी अली अली। मानू दुनिया वारा के उनके दीवानो पिया चवन के मजजूब पिया चवन के मस्तानो पिया चवन पर उनके कंहिंजी परवाह ही काने का। हो पंहिंजे दुनिया में अली अली करे रहियो आ। नेठ मुंहिंजा दोस्त अज़ीज या ॻाल्हि वक़्त जे हाकिम हारून रशीद ताईं वञी कंहिं पहुचाए से हिकड़ो मस्तानो आ दीवानो आ जेको गली गली में अली अली कंदो तो वते ॼण चरियो आ या मस्तानो आ। जेडी मल ॾिस रुगी अली अली तो करे। हारून रशीद फरमायो देर न कयो इन दीवानो आ तॾहिं बि वठी अचो मस्तानो आ तॾहिं बि वठी अचो चरियो आ तॾहिं बि वठी आयो। बाणो बाह मां वठण लगा काॾे था वठी हलो। हारून रशीद तोखे घुरायो आ सिधो हारून रशीद जे दरबार में आयो आ। हारून रशीद निहारे चयो ए त ख़बर चई सही केड़ी चहे मानू सब ता चवन तू गली गली में अली अली कंदो थो वती। जिते तोखे ॾिसन था अली अली कंदो थो वती। जवाब ॾिनई सही जेकी तव्हां ॿुधो आ उहो सच्चा कूड़ नाहे। हारून रशीद हारून रशीदा मुझा दोस्त अजीज हारून रशीद फरमायो चो जे कदे सच्चा त पो अज मुखे भी अली अली करे ॾेखार। खबर तो न जॾहिं चोर चोर सां ॻाल्हाईंदो आहे त इशारे में ॻाल्हि कंदो आहे। पीड़ीअ ते वेंदा हो न वापारी वापारी सां ॻाल्हाईंदो आहे हथ ॾेई चीचुनि में हिक ॿिए खे पैसा ॿुधाए छॾींदा आहिनि ख़बर बि कंहिंखे कान पवंदी आहे। ॾिसंदा हो न ईअं जीअं दुनिया जो माण्हू पंहिंजे पंहिंजे फील्ड में ॻाल्हाईंदो आहे। औलिया अल्लाह भी जॾहिं ॻाल्हाईंदा आहिनि त पंहिंजे माम सां ॻाल्हाईंदा आहिनि। अॼु हारून रशीद चयो जे तूं अली अली थो करी त अॼु मूंखे बि करे ॾेखार। शाम जो टाइम आहे उन जवान अली 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 जो कसीदो शुरू कयो। सिज लहण में आहे टुॿी हण में आहे। दोस्त गौर कजा टुॿी हण में सिज आहे। निमाज़ जे लाइ तयारी थी। उन मजज़ूब पुछो काॾे था वञो चो निमाज़ जो टाइम आहे। चई वेही रहो सिज लहंदो ई कोन त निमाज़ छाजी पढ़ा। सिज लहे तो पियो चई वेही रहो सिज लहंदो ई कोन त निमाज़ छाजी था पढ़ो। सिज ॾे निहारे तो चवे या शम्स ला तग़रिब ओ सिज न लहजा ओ सिज तेसी न लहजा जेसी मां अलीअ जो कसीदो पूरो कया छो त याद कर उहो ई अलीअ जो कसीदो थो पढ़ा जंहिं अलीअ जे निमाज़ जे करे तोखे पोइते मोटणो पियो। अॼु उन अलीअ जो कसम थो विझाए सिज न लहजा सिज बीही रहियो आहे ख़ुदा जी कुदरत आहे। उन जाॾो ककरी अचे वई हिन फ़कीर अली सुणे जो कसीदो पढ़ी बस कयो ककरी परे थी सिजो हाणे लहण शुरू थियो। तवज्जो कजा ख़बर अथव त सजण साईं जो फ़कीर ऐं हथ ठोकी ॻाल्हि न कंदो हा। अल्लाह जो क़ुरान ॿुध वशम्स तजरी लिमुस्तक़र्रिन लहा ज़ालिक तक़दीरुल अज़ीज़ुल अलीम। वशम्स तजरी लिमुस्तक़र्रिन लहा ज़ालिक तक़दीरुल अज़ीज़ुल अलीम। हे जेको सिजा इहो सभु कुझु तॾहिं कंदो आहे जेको ख़ुदा लिखंदो आहे। तक़दीरूं लिखण वारो केरु आहे चओ अल्लाह। गला गला तक़दीरूं लिखण वारो केरु आहे। तक़दीरूं लिखण वारो ख़ुदा। इन लिखल अल्लाह जे तक़दीरुनि खे मेटण वारो केरु चओ औलिया अल्लाह।
तकदीरूं लिखण वारो अल्लाह उन तकदीरन लिखियलन के मेटण वारो केर चो औलिया अल्लाह। इते भी कुरान करीम जी आयत पढ़ी बुधाए मुझे बेनियाज रब फरमायो यमहुल्लाहु मा यशा व युस्बित। मां अल्लाह जी मर्जिया जेको लिखियो मेटे छड़िया मुझी मर्जिया। मौला लिखी भी पाण मेटी भी पाण इहो राज कहिड़ो आ मुझो अल्लाह बुधाईंदो आ। लिखंदो पंहिंजे मर्जीअ सां मेटींदो पंहिंजे आशिकन जे मर्जीअ सां। तकदीरूं लिखण वारो केर आ मेटण वारो केर आ लेकिन लिखंदो पंहिंजे मर्जीअ सां है ऐं मेटींदो वरी हिकड़ो सालिक ॿियो मजज़ूब। अॼु ॿुध ॻोठ याकूब हकड़े वारा हिकड़ो सालिक ॿियो मजज़ूब ॿई रस्ता यार ॾे वेंदा आहिनि। हिकड़ो सालिक ॿियो मजज़ूब। सालिक कीअं थींदो आहे मजज़ूब छाखे चइबो आहे सालिक उन खे चइबो आहे जीअं मां क़ुरान करीम जी आयत जो पहिरियों हिसो पढ़ियो अल्लाहु यजतबी इलैहि मन यशा जंहिंखे अल्लाह चूंडे छॾींदो आहे आलम अरवाह में उन कंहिंखे मुंहिंजे करीम रब कलंदर करे छॾियो कंहिंखे भिटाई करे छॾियो कंहिंखे गौस करे छॾियो कंहिंखे कुतुब करे छॾियो। करण वारो केरु आहे चो मुंहिंजो अल्लाह। कुरान करीम बुधंदो हल अल्लाहु यजतबी इलैहि मन यशा मुझे अल्लाह फरमायो जंहिंखे मां चूंडे छॾींदो हां चूंडे छॾींदो हां आलम अरवाह में रब चूंडे छॾियो त ही गौस आहे कुतुब आहे वली आहे अब्दाल आहे जंहिंखे मजज़ूब रब चूंडे छॾियो। अमड़ जे पेट में बि मजज़ूब अमड़ जे पेट मां निकितो तॾहिं बि मजज़ूब जवानीअ में तॾहिं बि मजज़ूब छो त रब अॻे उन खे चूंडे छॾियो। वयहदी इलैहि मन युनीब। ॿियो सालिक हूंदो आहे हिकिड़ो मजज़ूब जेको बिना इबादत जे चूंडिजी वियो उनखे छा चइबो आहे गला गला छा चइबो आहे मजज़ूब। ऐं ॿियो हिकिड़ो ॿिए जो नालो आहे सालिक। सालिक कंहिंखे चइबो आहे ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सालिक उनखे चइबो आहे जेको सलूक तय कंदो आहे कामिल पीर जो हथ वठंदो आहे ज़िक्र अज़कार कंदो आहे रातिनि जूं रातियूं जागंदो आहे क़ुरान करीम पढ़ंदो आहे जिस्म पंहिंजो क़ुर्बान कंदो आहे बचड़ा क़ुर्बान कंदो आहे माल क़ुर्बान कंदो आहे ख़ैर ख़ैरातूं कंदो आहे कंदे कंदे जॾहिं यार जे दरबार में कबूल थींदो आ तॾहिं वली या गौस कुतुब बणजी वेंदो आ। लेकिन याद रखी छॾ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इन ॿिन मां हिक टीं शइ ठहंदी आ। इन ॿिन मां ॻाल्हि इन ॿिन मां हिक कॾहिं त का नई ॻाल्हि ॿुध इन ॿिन मां हिक टीं शइ ठहंदी आ। हिकिड़ो सालिक जेको महिनतूं करे इबादतूं करे यार जे दरबार में पहुचंदो आहे हिकिड़ो मजज़ूब जंहिंखे बिना इबादतुनि रियाज़तुनि जे यार क़बूल करे छॾींदो आहे। टे जो नालो अथई कलंदर। छा नालो आहे टियों ॻाल्हि ॻाल्हि छा नालो आहे है कलंदर जी तोखे ख़बर ई कान्हे का त कलंदर आहे। कलंदर कलंदर सुरियानी बोली जो लफ्ज़ आहे कहिड़ी बोली अॼु ॿुधाई कुझु कलंदर कहिड़ी बोली जो नालो आहे ॻाल्हि ॻाल्हि कहिड़ी बोली जो नालो आहे कलंदर कलंदर सुरियानी बोली जो नालो आहे। ऐं उन सुरियानी बोलीअ जे अंदर कलंदर छाखे चइबो आहे चो कलंदर अल्लाह जे नालनि मां हिकिड़ो नालो। हाणे थोरो बोलीअ ॾे वठी हलाए तोखे अंदाज़ो लगे वरी मोटूं था पर थोड़ो त जो मथे हल। आदम अलैहिस्सलाम जीअं जन्नत मां आयो ज़मीन ते उनखे रब बोली कहिड़ी ॾिनी जो इब्रानी। ॻाल्हि ॻाल्हि कहिड़ी बोली ॾिनी आदम अलैहिस्सलाम जन्नत मां ज़मीन ते आयो बोलियूं केरु ॾींदो आहे चो मुंहिंजो अल्लाह। उनखे बोली मिली इब्रानी। नूह अलैहिस्सलाम जे ॿेड़ीअ ठाहण ताईं बोली हली इब्रानी। नूह अलैहिस्सलाम ॿेड़ी ठाहे तैयार कई जॾहिं ॿेड़ी ठाहे तैयार कई उनखे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जेका बोली मिली उहा मिली सिरियानी।
उन सुरियानी बोलीअ में जंहिंखे कलंदर चइबो आहे, कलंदर माना अल्लाह जो नालो आहे। समझ कलंदर अल्लाह जो नालो, नालन मां हिकु नालो आहे। सुरियानी बोलीअ जे अंदर कलंदर अल्लाह जे इस्मन मां हिकु इस्म खे चयो वेंदो आहे। कलन सोणे नूह अलैहिस्सलाम ॿेड़ी तयार कई, उनखे ॿोली मिली सुरियानी। जेॾी महिल ॿेड़ीअ मां माण्हू लथा उन्हनि खे ॿोली मिली सासानी, इब्रानी, सुरियानी, सासानी। उन खां बाद में 70 बोलियूं मिली वयूं। इहे बोलियूं हलंदियूं वयूं। मूंखे सिर्फ़ कलंदर ते ॻाल्हाइणो आहे। हाणे कलंदर जंहिं शइ जो नालो आहे, कलंदर छाखे चइबो आहे, पहिरीं सादी सिंधीअ में ॿुधाए छॾे। जेको इबादतूं करे, रियाज़तूं करे, मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सभई मंज़िलूं तय करे, को जज़ब वारियूं मंज़िलूं तय करे, को सलूक वारियूं मंज़िलूं तय करे। जॾहिं दरबार मुस्तफ़ा में पहुंचंदो आ, मुझे करीम आका जे दरबार में पहुंचंदो आ, मुझे करीम आका जे इए खणी चवां अॼु जे ज़ुबान में, मुझे करीम आका जे दस्तरखान ते प्याला भरिया पिया हूंदा आहिनि। हिकिड़ो अच्छे पाणीअ जो प्यालो, ॿियो ॻाढ़े शरबत जो प्यालो। मुंहिंजो करीम आका जंहिंखे अच्छो पाणी प्यारींदो आ, उहो सालिक वली गौस बणिजी वेंदो आ, मजज़ूब बणियल हूंदो आ। जंहिंखे ॻाढ़ो प्यालो प्यारी ओहो लाल कलंदर बणिजी वेंदो आहे। अञा राज़ समझजांइ, सालिक सुलूक वारे खे चइबो आहे, मजज़ूब जज़ब वारे खे चइबो आहे। जंहिंखे दुनिया जी परवाही कान हूंदी आहे, दुनिया उनखे चरियो सॾे, उहो मजज़ूब। लेकिन कलंदर जंहिंखे चइबो आहे, उहो सालिक बि हूंदो आहे त मजज़ूब बि हूंदो आहे। सालिक कलंदर न थींदो, मजज़ूब हूंदो, सालिक न हूंदो। सालिक मजज़ूब न थींदो, मजज़ूब सालिक न थींदो। लेकिन जेको कलंदर हूंदो आहे, उहो कलंदर सालिक बि हूंदो आहे त मजज़ूब बि हूंदो आहे। सालिक बि हुजे, मजज़ूब बि हुजे, उनखे छा चइबो आहे? उनखे ॻाल्हि उनखे पोइ जेको कलंदर जे मक़ाम ते पहुचंदो आहे, जॾहिं हथड़ा खणंदो आहे, यार राज़ी थी पवंदो आहे। मुंहिंजा बेनियाज़ रब जे ज़ात बाबरकात ॿुधायो, दुनिया वारो ओ दुनिया वारो, सोहणे महबूबे सुबहानीअ जे ज़ात ते अचां त मुंहिंजे महबूबे सुबहानीअ छा फरमायो? पाण फरमायो इन आयत करीमा जे तर्जुमे जे अंदर, महबूबे सुबहानी फरमायो, फ़कीर उहो आहे जेको हथड़ा खणंदो वञे, रब हा कंदो वञे, हथड़ा खणंदो वञे, रब हा कंदो वञे। हेॾा महबूबे सुबहानी फरमायो, होॾा मदीने जे ताजदार बि ईअं ई फरमायो। महफिल जो रंग न वञायो, तवज्जो कयो मुंहिंजा दोस्त। ओॾे महबूबे सुबहानी फरमायो, ओॾे मदीने जे ताजदार मक्के पाक जे सरज़मीन ते फरमायो। कंहिंखे फरमायो? तवज्जो कजां, औलिया अल्लाह सां प्यार करण वारा, मुंहिंजे महबूब मदीने वारे मीर जा ग़ुलाम। हे गौर सां ॻाल्हि ॿुधजां, तवज्जो सां ॻाल्हि ॿुधजां। मुंहिंजे ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे सहाबा खे फरमायो, मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सहाबा जे जमायत खे फरमायो, दुनिया जे अंदर अहिड़ा बि माण्हू आहिनि जेके ॾिसण में सादड़ा हूंदा आहिनि, मथे में मिटी पई हूंदी आहे, कपिड़ा फाटलड़ा हूंदा आहिनि, मिट माइट ॻाल्हाइण लाइ तयारु कोन हूंदा आहिनि, को भर में वेहण लाइ तयारु कोन हूंदो आहे, को मानी खाराइण लाइ तयारु कोन हूंदो आहे, को रिश्तेदारी करण जे लाइ तयारु कोन हूंदो आहे। मगर मुंहिंजे मदीने जे मीर कंहिंखे फरमायो, चओ सहाबा जे जमायत खे। पक्की ॻाल्हि ॿुधजां, सहाबा जे जमायत खे मुंहिंजे मदीने जे ताजदार फरमायो, ओ अबू बकर, उमर, उस्मान, अली, तलहा, ज़ुबैर, बिलाल की मुजाका मुंहिंजे मदीने जे मीर फरमायो। लेकिन अहिड़ा सादड़ा माण्हू जॾहिं अल्लाह जे दरबार में हथड़ा खणंदा आहिनि, रब कॾहिं बि वापसि कोन कंदो आहे।
कहीं फरमाए चो मदीने जे साईं फरमायो उहे दिसण में सादड़ा उनन जे मथड़े में मिट्टी पई हुंदी आ मानू उनन के हथ भी कोन दींदा हन वेझो वेहण भी कोन दींदा हन गाल्हाइण भी पसंद कोन कंदा हन लेकिन गौर त कर जेडी मल सहाबा जे कन्नड़न जे मथा मुझे करीम मुस्तफा जा इहे पाक जुमला आया सहाबा वधी अर्ज कयो या रसूल अल्लाह के हिकड़े जो हाल त बुधायो कहीं हिक जो हाल त बुधायो मुझे करीमा का देर कान कई मुझा दोस्त अजीज मुझे करीमा का कह जो हाल बुधायो गौर कजा ओ गोठ मोहम्मद याकूब हकड़े में रहण वारा मता इयो सोची तैयारी कया तो निधन को हां निधन को नहीं पाण के पाण ही निधन को न कजा मदीने वाले साईं जो गुलाम सदाई थो तो गुलाम थी देखार जा ओ मुझा दोस्त अजीज मदीने जे मीर उन शख्स जो जिक्र कयो जे जो नालो मुझे मुस्तफा करीम खयो मुझे आका करीम फरमायो यमन में रहंदो आ नालो उवैस करन कबीले सा ताल्लुक थस मुझे करीम का फरमायो गोठ वारन जूं डाचू चारींदो आ अम्मड़ जी खिदमत कंदो आ मुझा करीमा का कदे दरबार में आयो आ मुझे करीमा का फरमायो कदे आयो भी कोने कदे आयो भी कोने गौर कर बैठो यमन में आ दरे मुस्तफा ते आयो भी कोने हिनन अखड़न सा कदे भी मुस्तफा करीम जो दीदार न कयो थे सहाबा कदे भी उनके कोन दिठो आ लेकिन कनेक्शन मदीने वाले जो निहार मदीने वाले सा उवैस जो निहार मुझे मदीने जे साईं फरमायो वेठो त यमन में आ उन जो रंग कणक रंगो आ उन जो कद हेतरो आ इन हद तई मुझे करीमा का फरमायो वो नठड़ो हुयो उनके कोढ़ जी बीमारी थी पई हुई पो उन अल्लाह खां दुआ घुरी ओ मुझा मौला हिन बीमारी मां मुखे छुटकारो दे अल्लाह उन जी बीमारी दूर करे छडी जेडी मल बीमारी खत्म थी वई वरी दुआ घुरी ओ मुझा मौला बीमारी त खत्म थी वई हे त निशान भी खत्म थी विया को हिकड़ो ब निशान त रहे सजी रात उन निशान के दिसी करे तो रब जो शुक्रानो अदा कया मुझे करीमा का फरमायो उन दुआ घुरी अल्लाह उन जे जिस्म ते निशान बाकी छड़िया या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ भला आयो छो कोने दीदार जेला मुझे करीमा का फरमायो अम्मड़ कुराड़ी थस उन जी खिदमत कंदो वा जे करे मां मुस्तफा जे दरबार में कोन अची सकंदो आ मुझे महबूब मुस्तफा के छा तो समझी ओ सिक सदे दिस मदीने जो साईं मुझे मुस्तफा के छोथो दूर भाई सिक सदे दिस मदीने जो साईं मुझे मुस्तफा के छोथो दूर भाई कंडो उम्मती अखे लगे पैर में थो दुआ उन दिल पर घुरे खैर जी थो घुरे खैर जी थो वफादार आदिल पर नथो तू निभाई मुझे मुस्तफा के छोथो दूर भाई किथे तू असा आई किथे मुझो आका किथे आमदीनो किथे तू जवाका किथे तू जवाका बुधे तो मोहम्मद बुधे तो मोहम्मद यार निधन को तू नाही मुझे मुस्तफा के छोथो दूर भाई
वेठो त यमन में आ जड़े वणई तेड़े मौलवी साहब खां वनी पुछ वेठो त उवैस यमन में आ दरे मुस्तफा ते आयो भी कोने खिदमत अमड़ जी थो पियो करे मुझो मुस्तफा मक्के जे सरजमीन ते पांजे साहिब गुलामन के बुधाए रहो आ पांजे आशिकन के बुधाए रहो आ त अमड़ जी जल जी खिदमत करे रहो आ पर मां मुस्तफा सा कनेक्शन मिलायो वेठो आ वेठो अमड़ जे खिदमत में आ वेठो यमन में आ मक्के में आयो भी कोने दीदार कयो भी न थई मुझो मुस्तफा पांजे सहाबा के फरमाए ओ उमर जी मुझा दिल पर अदा अली जी मुझा सुना वली मुझे सुने मदीने जे मीर फरमायो अदा अली ए उमर जी मुझा आका जदहि भी तव्हां जो उन उवैस सा मिलन थे पांजे लाभ दुआ घुराजो मुझे उम्मत ला भी दुआ घुराजो जेखा वणई तेखा पुछ वनी तो खां तो पुछा अकुली तौर ते जवाब ने मुझे मुस्तफा मुझे करीम मुस्तफा एक वलीउल्लाह जो शान भाजे सहाबा जादो कयो बयान छाजे करे जो मुझे करीम रब जे कुरान दे निहार मुझे सुने करीम रब फरमायो वयु अल्लिमुहुमुल किताब वल हिकमत ओ मुझा महबूब मुस्तफा तुझे करीम रब तो के किताब जो इल्म भी दिनो आ त हिकमतुन वारो इल्म भी अता करे छड़ियो आ मुझे करीम मुस्तफा जे हिकमत दे निहार मुझो करीम मुस्तफा जान दुआ मुझे करीम मुस्तफा के खबरा नबुवत जो जमानो बंद थी विंदो नबुवत जो दरवाजो बंद थी विंदो कुछ वक्त का बाद में सहाबा जो निजाम भी मुकम्मल थी विंदो मां मुस्तफा जी उम्मत अल्लाह जी मखलूक कयामत ताईं हलणिया हिदायत जो दर कदे भी बंद कोन थींदो हिदायत जो दर खुलियो ही रहंदो हिदायत दियण वारो खुदा मगर इन दर ते सदण वारा केर मुझे मुस्तफा के खबरा तमाम मुस्तफा जे उम्मत मा जे के वलीउल्लाह होंदा ओहे अल्लाह जे मखलूक के रब जे वेझो सदीदा अल्लाह जे कुरान के पढ़ा गौर सां बुध मुझे बेनियाज रब फरमायो वला तुते मन अगफलना क़ल्बहु अन ज़िक्रना मुझे बेनियाज रब फरमायो खबरदार थी जा उन्हन जो चयो न वठ जा उन्हन जे पुठिया न लग जा उन्हन जे चवण ते न वञ जा मुझा मौला कहजे वला तुति उन्हन जो चयो न वठ जा उन्हन जी ताबेदारी न कजा उन्हन जे चवण ते उन्हन जे पोया न लग जा मौला कहजे रब फरमायो मन अगफलना क़ल्बहु अन ज़िक्रना जन जो दिलियों मां अल्लाह जे जिक्र का खाली हुजन उन्हन जे वेझो भी न वञ जा यो कह चयो चो मुझे खुदा गला गला कह चयो मुझे खुदा अच लतीफ सरकार ने वठी हलाई लतीफ सरकार अल्लाह जे कुरान जो तर्जुमो किए थो करे पाण फरमाइन था दूर तनी खां लडे दूर तनी खां लडे अदा जन जी नागे मुहड़ मली रडे पखा तन पापिन खां परे परा अडे छागतनी जी छडे जे धनारों धार चरने
अल्लाह कुरान में फरमायो उन्हनि जी ताबेदारी न कजो, उन्हनि जो चयो न वठजो, उन्हनि जे पोयां न लगजो जन जी दिलियूं अल्लाह जे ज़िक्र खां खाली हन। मौला कंहिंजो चवण वठूं, मौला कंहिंजे पोयां लगूं, मौला कंहिंजी ताबेदारी कयूं। अल्लाह फरमायो वत्तबि सबील मन अनाब इलैया, उन्हनि जी ताबेदारी कजो जेके सुबुह शाम विछड़ियलनि खे मां रब सां मिलाए रहिया हुजनि। बुधो अल्लाह जो कुरान मुझे बेनियाज़ रब फरमायो उन्हनि जी ताबेदारी कजो जेके विछड़ियलनि खे मां रब सां मिलाए रहिया आहिनि। मुंहिंजा दोस्त खुद जवाब ॾे, अल्लाह तोखे अकुल ॾिनो आहे। कहीं भी अल्लाह जे कामिल वली वटि जॾहिं को मुरीद थियण जे लाइ वेंदो आहे, नक्शबंदी हुजे, कादरी हुजे, चिश्ती हुजे, सुहरवर्दी हुजे, मुरीद ईंदो आहे। मुर्शिद जॾहिं बैयत कंदो आहे, पहिरों सबक मुर्शिद कहिड़ो ॾींदो आहे? चवंदो आहे चओ ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा ईमान जूं दुआऊं पढ़ाईंदो आहे। आमंतु बिल्लाहि व मलाइकतिही व कुतुबिही व रुसुलिही वल यौमिल आखिर वल क़द्र खैरिही व शर्रिही मिन अल्लाह तआला वल बअस बअदल मौत। अस्तगफिरुल्लाह तआला रब्बी मिन कुल्लि ज़ंबि व अतूबु इलैहि। इस्तगफार भी पढ़ाईंदो आहे, ईमान जूं दुआऊं भी पढ़ाईंदो आहे। हथो हथ में ॾेई बगदाद वारे जवान जे हवाले भी कंदो आहे। ईमानदारी से बुधा, सच्चाई छुप नहीं सकती, बनावट के उसूलों से खुशबू आ नहीं सकती, कभी कागज के फूलों से। नौजवान पंहिंजे दिल का पुछी जवाब दे। हाँ मां अज भी चवां तो जेकॾहिं कोई भी वलियुल्लाह सदाए ऐं मुरीद जो हथ हथ में वठी करे अल्लाह जो जिक्र न ॿुधाए, विछड़ियल खे रब सां न मिलाए, इनखे वलियुल्लाह न चओ पर इनखे लुटेरो ऐं धाड़ेल सॾिजां। वलियुल्लाह उहो हूंदो आहे जेको विछड़ियलनि खे यार सां मिलाईंदो आहे। अल्लाह फरमायो त उन्हनि जी ताबेदारी न कजो जन जूं दिलियूं ॻाल्हि जन जूं दिलियूं अल्लाह जे ज़िक्र खां ख़ाली आहिनि। हाणे सच चवां पोइ मूंखे जवाबु ॾींदो। कहीं भी हज़रत अल्लामा मौलाना मौलवी साहब XYZ उन जे वातों कदें बुधो थव त बा फलाणे MP जे चवण ते न वञजां। हालांकि ख़बर अथसि त फलाणो MP या MNA रोज़ 5 वक्त जा छा पर 6 महीने भी मस्जिद जो मुंह कोन ॾिसंदो। सभिनी खे ख़बर आहे। कुछ टाइम अॻु में सुप्रीम कोर्ट जॾहिं थोरो ॾंडड़ो खयो हो त MNA साहब हुयो हिकिड़ो जंहिंखे पंहिंजो जज साहब चयो त भला तो जो डिग्री हेतिरी आंदी आहे दुआए कुनूत त ॿुधाए त कहिड़ी पियो खने हमरा। वज़ीर दाख़िला हिकिड़ो थी रहियो आहे। कुछ टाइम अॻु में उन खां जॾहिं चयो वियो त का क़ुरान जी सूरत ॿुधाए त सूरह इख़लास तिलावत कई। अॼु भी वीडियो लिंक्स ते वञो पयूं हन, ॾिसो त उनखे कुल हो वल्लाहु अहद हिकिड़ी सूरत भी पढ़ण न आई। वज़ीर दाख़िला हुया के छा हुया। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जन जा क़ल्ब रब जे ज़िक्र खां कटियल हुया। दुनिया उन्हनि जे पोयां वॾा डिंग मौलवी साहब भी उन्हनि जे पोयां, लेकिन कंहिं भी मनो कोन कई। ओ ख़ुदा बाना जन खां रब थो मनो करे, उन्हनि खां तू नथो रोकी। जन जे रब थो चवे इन्हनि जे वेझो जो पोइ उन्हनि खां मनो छो थो करी। यार हो पिरीअ वटि या कर पिरीअ जी पचार, इन्हनि ॿिन्ही खां धार शल कादिर कंहिंखे। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मां शायदि घणो जज़्बात फ़क़ीर माण्हू पंहिंजे वस में न आहियां त मां अर्ज़ पे कयो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ वलियुल्लाह उहो हूंदो आहे, फ़क़ीर उहो हूंदो आहे जो हथ खणण त परे जी ॻाल्हि आहे, रुॻी दिलि में अञा ख़्याल कंदो आहे रब अॻई पूरो करे छॾींदो आहे। दुआउनि जो पूरे करण खां वारो केरु आहे? ॻाल्हि केरु आहे? मुंहिंजे करीम रब जा बांधड़ा गौर सां ॿुध। जेको वलियुल्लाह हूंदो आहे ओहो दुनिया जे मोहब्बत जो मोहताज कोन हूंदो आहे। गौर सां ॿुधी छॾिजां, उहो माण्हुनि जे खुशामद जो मोहताज कोन हूंदो आहे, माण्हुनि जे मोहब्बत जो मोहताज कोन हूंदो आहे। छो कोन हूंदो आहे? अच त दरबार मुस्तफ़ा मां हली मालूम कयूं।
ओ मुझा दोस्त अजीज दीन मालूम करणो आ तदे मुस्तफा ते पहुंचणो आ या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको वलीउल्लाह हुंदो आ ओहो छो न मोहब्बत जो मोहताज हुंदो आ ओहो दुनिया खां बेपबला गर्ज छो हुंदो आ मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जॾहिं बानो अल्लाह जो जिक्र कंदे खुदा जे मोहब्बत में खुदा जे इश्क में ओहो मर्द हुजे या औरत हुजे वरी जुमलो थो चवा ता त अल्लाह जो बांधड़ियों भी बुधन आम लुगत में इए समझो विंदो आ त माइन वेचारन जो कमुर्गी गाह करना मेहन के दुहना खीर विलोड़ना घर जो फरियो ॾियणा ॿार ॼणना मुड़स जा कपड़ा धोइणा बेशक यो सब कम औरतुन जो आ लेकिन मुझा दोस्त अजीज रब जो कुरान बुधो खास करे मुझो अदड़ियों अमड़ियों भेनरूं तवा अल्लाह जो कुरान बुधो मुझो रब तवा सा केडो प्यार थो करे मुझे बेनियाज रब फरमायो मन अमिल सालिहम मिन ज़करिन औ उन्सा नेक अमल करण वारा मर्द हुजन या औरत हुजन वहुआ मुमिन पर ओहे ईमान वारा हुजन पोए मर्द हुजन या औरत हुजन मुझो बेनियाज रब फरमाए रहियो आ फलनुहयियन्नहु हयातन तय्यब मां अल्लाह वायदो थो कया उन्हनि खे अहिड़ी पाकीज़ह ज़िंदगी अता करे छॾींदुसि जेका कॾहिं बि खुटण वारी कोन हूंदी ओ मुझा करीम रब उन्हनि खे इहा अहिड़ी पाकीज़ह ज़िंदगी उन्हनि औरतुनि खे पाकीज़ह ज़िंदगी राबिया बसरी खे दुनिया छॾे 100 साल गुज़री विया अॼु बि राबिया बसरी जो नालो पियो हले मौला अहिड़ी सुहिणी ज़िंदगी छो ॾींदे मुझे अल्लाह फरमायो वलनजज़ियन्नहुम अजरहुम बिअहसन मा कानू यअमलून मुझे अल्लाह जे ज़ात फरमायो उन्हनि जेकी अमल कया उन्हनि जो मुआविज़ो मां रब उन्हनि खे ॾिनो तो असां साड़ मूं खणी अर्ज़ कयो मौला इहा फलाणी माई वेचारी त सॼो ॾींहुं रुगी फरियो ॾींदी हुई सॼो ॾींहुं रुगी माल जो गाह कंदी हुई सॼी ज़िंदगी रुगी ॿार ॼणे ॿियो त कुझु बि कोन कयईं निमाज़ बि पढ़ंदी हुई पर सॼो ॾींहुं कमु कंदी हुई रब फरमाईंदो आहे तुंहिंजी निगाह उनजे अटे ॻोहण ते हुई तुंहिंजी निगाह उनजे गाह करण ते हुई तुंहिंजी निगाह उनजे मानी पचाइण ते हुई तुंहिंजी निगाह उनजे फरे ॾियण ते हुई मां अल्लाह जी निगाह उनजे दिल ते हुई कम भी करे पई मां अल्लाह जो जिक्र भी करे पई अजीज़ाने मन उहे औरतूं खास करे मुझू अदड़ियों अमड़ियों भेनरों खुदा जे वास्ते अल्लाह जो इश्क सौलो आ मदीने वारे मीर जो प्यार सौलो आ खुदा जो कुर्ब ॾाढो सौलो आ जियां हिन दुनिया जे अंदर सालन जो कम महीनन जो कम हफ्तन जो कम ॾींहन जो कम पहरन जो कम कलाकन जो कम मिंटन जो कम सेकंडन में थी रहियो आ खुदा जो कसम इए मदीने वारे जी रहमत भी इए ही तेजी सां वधी रही आ अग में ज़माने जे अंदर मानू चिल्ला काटींदा 40 ॾींहं मुकामन में वेहंदा मुझे करीमा का जा गुलाम मुझे करीमा का जो नेक बांधड़ियों तव्हां के चिल्लन कटण जी जरूरत कान्हे का तव्हां के घर छॾण जी जरूरत कान्हे का जंहिं भी हाल में आयो उन हाल में खुश रहो मुड़स जी खिदमत कयो बच्चन जी खिदमत कयो गाह भी कयो सब कुछ कयो मगर हथ कार ने हुजे हिय दिल पंहिंजे महबूब मदीने वारे यार दे हुजे
अजीज़ाने मन मां अर्ज पे कयो त मुझे करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात कुरान करीम ऐलान कयो त उन्हन जे सद ते न वञजो, उन्हन जो चयो न वठजो, जन जूं दिलियूं मां अल्लाह जे ज़िक्र खां गाफ़िल हन। मां रब हुक्म थो कयां उन्हन जे चये ते ज़रूर वञजो, उन्हन जे सदण ते ज़रूर वञजो। मौला कहजे अल्लाह फरमायो वत्तबे सबील मन अनाब इलैया, जेके तव्हां के मां अल्लाह जे राह में सदड़ो कन उन्हन जे चये ते ज़रूर वञजो। सवलो सवाल कयां, सजण साईं जे दरबार ते माहवारी प्रोग्राम थींदा वींदा हूं ते छा ॿुधंदा हूं? अल्लाह जो ज़िक्र। जंहिं भी अल्लाह जे कामिल वलीअ जे दरबार ते वेंदा हुते छा ॿुधंदा हूं? अल्लाह जो ज़िक्र। मुर्शिद करीम कहिड़ी तलकीन कंदो आहे? निमाज़ जी, क़ुरान करीम पढ़ण जी, बच्चन जे हक़न जी, ओड़े पाड़े जे हक़न जी। पोइ मुंहिंजा दोस्त जी उन्हनि खे जन जी सेखारियो न, पोइ उन्हनि सां असां नींहं छो न लायूं जेके तो असां जहिड़नि गुनहगारनि खे परे खां खणी करे वेझो कनि। ओ मुंहिंजा दोस्त, मां पहिरीं अर्ज़ कयो, गौर कर, पहिरीं अर्ज़ कयो, दरवाज़ो नुबुवत जो बंदि ज़रूर थियो आहे, हिदायत जो रब दरवाज़ो बंदि कोन कयो आहे। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात क़यामत ताईं महबूब मुस्तफ़ा जे उम्मत लाइ तौबह जो दर बि खोले छॾियो आहे, हिदायत जो दर बि खोले छॾियो आहे। अंबिया जे नुबुवत जो सिलसिलो रब बंदि करे छॾियो, सहाबा जो सिलसिलो ऑटोमेटिक बंद थी वियो, छो त सहाबी परियो ई निगाहे मुस्तफ़ा सां आहे। लेकिन वो हिदायत जो सिलसिलो जेको मुझे बेनियाज़ रब खुलियल छॾियो, उहो तौबह वारो दर जेको मुझे अल्लाह खुलियल छॾियो। हाणे जेके भटकियल इंसान हन उन्हनि खे हिदायत वारे रस्ते ॾे केरु सॾींदो, तौबह वारे रस्ते ॾे केरु सॾींदो? चओ उहो सॾींदो जेको मुझे मुस्तफ़ा जे निगाह जो नवाज़िल हूंदो। दुनिया जे कमन कारन ला तव्हां के दुनिया सॾींदी, वोटन ला तव्हां के दुनिया सॾींदी, एहतिजाजन तहरीकुन ला तव्हां के दुनिया सॾींदी, मगर अल्लाह जे ज़िक्र जे ला, मुझे करीम मुस्तफ़ा जे शरीयत जे ला, इंसान ज़ात जे खिदमत जे ला अगर को सॾींदो त हो अल्लाह जो कामिल वली हूंदो। मुझे मुस्तफ़ा करीम जे दरबार में पहुतासीं, मुझे करीम मुस्तफ़ा त हिक पंहिंजे आशिक जूं निशानियूं बि ॿुधायूं। यमन में बि वेठो आहे, अमड़ जी ख़िदमत कंदो आहे, कंहिंजी ख़िदमत कंदो आहे? यानी जेको अमड़ जी ख़िदमत कंदो आहे उहो मुझे मुस्तफ़ा जे केतिरो न वेझो हूंदो। खिदमत पंहिंजे अमड़ जी कंदो आहे, वेठो यमन में हूंदो आहे। नंढड़े लाको बीमार थींदो आहे, सोच जा जुमलनि जे मथां बीमार नंढड़े लाको थींदो आहे, मर्ज़ कोढ़ जो थींदो आहे, दुआ रब खां घुरंदो आहे। सोच मुस्लमान, दुआ रब खां घुरंदो आहे, दुआ अल्लाह क़बूल कंदो आहे। कोढ़ जो मर्ज़ ख़त्म थींदो आहे, निशान मिटिजी वेंदा आहिनि, वरी दुआ घुरंदो आहे, मौला कुझु निशान छॾ त तुंहिंजो ज़िक्र कयां, तोखे यादि कयां। निशान ॾिसंदुसि त यादि ईंदो त कोढ़ थियो हो। रब मेहरबानी कई, मां तोखां तो पुछां त इहो मुआमिलो बाने ऐं रब जे दरमियान में हली रहियो आहे। बानो यमन में वेठो आहे, रब उन सां गॾु आहे। मुंहिंजो करीम आका त मके में वेठो आहे, पर कीअं वेठो आहे? चओ वेठो मके में आहे, गॾु ग़ुलाम वेठो मके में आ, गॾु ग़ुलाम सां उन जे दुआउनि खे बि ॿुधी रहियो आहे, रब जे महिरबानीअ खे बि ॾिसी रहियो आहे, जेको अल्लाह उन ते इनाम करे रहियो आहे। चओ ईअं हुजे बि छो न, जंहिंखे रब ॾींदो आहे ॾींदो केरु आहे? चओ अल्लाह जवाब ॾे। ॾींदो केरु आहे? चओ अल्लाह अल्लाह अल्लाह। ॾींदो अल्लाह आहे, मगर ॾींदो कीअं? चओ जंहिं ते राज़ी थींदो आहे उनखे दरे मुस्तफ़ा जो रब नसड़ो ॾेई छॾींदो आहे। जेकी कुझु ॾींदो आहे मुंहिंजो अल्लाह, ॾियण वारो मुंहिंजो ख़ुदा आहे, वठण वारो मुंहिंजो मुस्तफ़ा, वंडण वारो बि मुंहिंजो मुस्तफ़ा। मुझो मदीने जो ताजदार वंडे जो ॾींदो आहे, जेको वंडींदो आहे उनखे ख़बर हूंदी आहे त हिन जे थालीअ में केतिरो विधम, हिन जे थालीअ में केतिरो विधम। त मुंहिंजा दोस्त अज़ीज़, अल्लाह राज़ी थियो कंहिं ते उवेस करनीअ ते, मगर राज़ी कॾहिं थियो जॾहिं मुंहिंजे मुस्तफ़ा करीम सां प्यार कई। चो त मां रब जो वरी क़ुरान पढ़ां, छो तव्हांखे ख़बर आहे त मां स्पीड जो मोहताज कोन आहियां, कामिल मुर्शिद जे निगाह जो मोहताज आहियां। चओ त मां रब
रब जो कुरान हर गाल जे अंदर पढ़ंदो हला अल्लाह जे कुरान करीम दे हलिया मुझे रब पंहिंजे कुरान करीम में ऐलान कयो कंहिंजे लाइ ऐलान कयो उहा जमायत उहे माण्हू जेके मुझे मुस्तफा करीम जे दरबार में आया कंहिंजे दरबार में आया ॻाल्हा को न ॻाल्हाई को न ॻाल्हाई कंहिंजे दरबार में आया सामने हो मदीना जो सामने हो मदीना तू देखता क्या है जो सामने हो मदीना तू देखता क्या है अरे यही तो काबे का काबा है सोचता क्या है सामने हो मदीना मदीनो 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 दरबारे मुस्तफा में आया जमायत आई मानू आया कुरान बुधो अकड़ो कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां जे दिल जी तमन्ना है असां जे अंदर जी उम्मीद असां जे दिल जी तड़पा असां जे अंदर जी आसा मुझो आका पुछंदो आ केड़ी आसा ओ मुझा महबूब अंदर जी आसा त असां रब सां प्यार कयो कैसा प्यार कयो गाला गाला कैसा प्यार कयो अल्लाह जो कुरान खोल त सही अल्लाह जो कुरान